नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम राजधानी टाइम में अवांखे भलीकार। नाज़रीन, राजधानी टाइम में असो फॉर्मेट जी तव्हांजे इल्म में आहे त मूंसां गॾु मुंहिंजो असांजो साथी होस्ट अता राजट भी हूंदो आहे, पर तबियत नासाज़ थियण सबबु अॼु हू असांजे प्रोग्राम में शामिल न आहे। असां प्रोग्राम अॼु हलाईंदासीं। इशू जेको अॼु हिन प्रोग्राम में असां डिस्कस करण वारा आहियूं उहो पाकिस्तान में अरिड़हीं तरमीम जेका 3-3.5 साल अॻु में थी हुई ऐं इन ते तमामु घणो जुबिलेशन हुई मुल्क में, ऐं पीपल्स पार्टी हुनजो क्रेडिट खणे पई ऐं चए पई त हीअ अरिड़हीं तरमीम थी आहे, तारीख़ी अमल आहे। ज़रूरु काफ़ी शयूं बहितर थियूं, पर हाणे आस्ते आस्ते 3-3.5 सालनि खां पोइ उन जा नतीजा ज़ाहिर थियनि पिया त उहा अरिड़हीं तरमीम जेका थी हुई उनमें सूबनि खे केतिरो फ़ाइदो पहुतो आहे, सूबनि उन ते केतिरो कमु कयो आहे, फेडरल गवर्नमेंट खे छा फ़ाइदो थियो आहे, कंहिंखे छा नुक़सानु थियो आहे, बल्कि इन जा ओवरऑल एज़ ए होल जेका असां सूबाई ख़ुदमुख़्तारी जी ॻाल्हि कईसीं पिए उनमें सूबनि खे केतिरो फ़ाइदो थियो ऐं ओवरऑल अल्टीमेटली माण्हुनि खे केतिरो फ़ाइदो थियो आहे। वेरी रिसेंटली गुज़िरियल हफ़्ते हिन हफ़्ते जे शुरू में तव्हां हिकिड़ी रिपोर्ट पढ़ी हूंदी। वर्ल्ड बैंक हिकिड़ो पॉलिसी पेपर, रिपोर्ट नथो चई सघिजे, हिकिड़ो पॉलिसी पेपर हूंदो आहे जेको वर्ल्ड बैंक जो ओपिनियन न हूंदो आहे। पॉलिसी पेपर रिसर्च टाइप हिकिड़ो हूंदो आहे जेको कुझु माण्हुनि खे ॾिनी वेंदी आहे, कुझु इंडिविजुअल्स खे, कंसल्टेंट्स खे, ऐं पोइ उहो उन ते रिसर्च करे पंहिंजी रिपोर्ट पेश कंदा आहिनि। तंहिंजे करे रिसर्च पेपर हूंदो आहे, पॉलिसी पेपर चई सघिजे थो। वर्ल्ड बैंक जी एज सच रिपोर्ट नथी चई सघिजे, वर्ल्ड बैंक जो ओपिनियन न हूंदो आहे। बहरहाल हू रिपोर्ट जो टाइटल हो मेकिंग फेडरलिज्म वर्क द 18th अमेंडमेंट, ही उनजो टाइटल हो रिपोर्ट जो, ऐं हुन में काफ़ी सवाल उथारा विया आहिनि जेको हिन 3-3.5 साल जो प्रोसेस पोयां थियो आहे। हुन में अमेंडमेंट जे हवाले सां हुननि काफ़ी अदम इत्मिनान जो ओवरऑल उन पॉलिसी पेपर इज़हार कयो आहे। काफ़ी इशूज़ हुन में आहिनि जंहिंमें हुननि चयो आहे त जेका इकनॉमिक ख़ासि तौर ते टैक्स जो कलेक्शन जो सिस्टम आहे उन ते ॻाल्हि कई वई आहे, नेचुरल रिसोर्सिस ते ॻाल्हि कई वई आहे, सर्विस स्ट्रक्चर ते ॻाल्हि कई वई आहे। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में उन्हनि 3-4 इशूज़ ते ॻाल्हाईंदासीं जिन में ॾिसंदासीं त छा तब्दीली आई आहे ऐं छा बहितरी आई आहे। सूबनि ख़ासि तौर ते सिंध, ज़ाहिर असां सिंध स्पेसिफिक थींदासीं त सूबनि पंहिंजो केतिरो कमु कयो आहे ऐं उन ते छा उनजा रिज़ल्ट नतीजा निकिता आहिनि। इन हवाले सां अॼु असां सां प्रोग्राम में मौजूदु आहिनि अॻूणा फेडरल सेक्रेटरी साईं फज़ल कुरैशी साहब। साईं वॾी महिरबानी कुरैशी साहब, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग अस। ही इशू पाण जिन ते ॻाल्हाईंदासीं 18 अमेंडमेंट, तव्हांजो फेवरेट सब्जेक्ट बि आहे ऐं रहियो बि आहे, पर हिन ते ज़ाहिर आहे असांजो कमु, मीडिया जो कमु आहे इन खे फॉलो करणु, त इहो बहितर हो। छाकाणि जॾहिं 18 अमेंडमेंट थी पए त असां हिनखे वेलकम बि कयोसीं, ज़ाहिर हिन खे रद्द नथो करे सघिजे, पर असांखे नज़र आयो आहे त उहो कुझु न थी सघियो जंहिंजो हाणे पॉलिसी पेपर वर्ल्ड बैंक बि ज़िक्र करे थो। तव्हां पहिरीं एज़ ए होल असांखे थोरो ॿुधाए वञो त थियो छा आहे। वर्ल्ड बैंक खां अॻु में बि तव्हां ॾिठो त रज़ा रब्बानी साहिबु जेको ऑथर आहे हिन जो, बेसिकली ही वॉज अ लीडर, उन्हनि ऐं ॿियनि काफ़ी हल्कनि इन ॻाल्हि ते रिज़र्वेशन जो इज़हार कयो आहे त 18 अमेंडमेंट जेका आहे सा पूरी तरह अमल में न अची सघी आहे। ऐं छाकाणि जॾहिं पाण सरकारी धुर इहा ॻाल्हि एडमिट थी करे पई त ऑब्वियसली देयर इज़ समथिंग रॉन्ग। त वर्ल्ड बैंक उन ॻाल्हि खे पंहिंजे नमूने हाईलाइट कयो आहे। ज़रूरी न आहे त वर्ल्ड बैंक जे पॉलिसी पेपर सभिनी खां असां इंगेज कयूं। हिकिड़ी ॻाल्हि जेका बाय एंड लार्ज जेका ॿुधाई थी वञे या ॾिठी थी वञे उहा इहा ई आहे त 18 अमेंडमेंट जा जेके लाभ मिलणो हुयो जंहिं तरीक़े सां, उहो लाभ न मिली सघियो आहे। पोइ उहो उन में थोरे सर्विसिस रीस्ट्रक्चरिंग हुजे, थोरे ट्रांसफर ऑफ पावर्स हुजे, थोरे सूबनि जी एग्ज़ैक्टली ऑटोनॉमी हुजे, जेके रिसोर्सिस जेके डाइवर्ट कया विया, नेचुरल रिसोर्सिस कया विया उन्हनि जे लाइ हुजे, को पॉलिसी मेकिंग फ्रेमवर्क को ठाहियो हुजे सूबनि, को नवां इंस्टीट्यूशन इन जी राह में थिया हुजनि, उन में सूबा बाय एंड लार्ज फेल थिया आहिनि। सही, फेल थियण जो सबबु थोरो फेल थियण जो सबबु मुंहिंजे ख़्याल में इहो आहे त पंजाब खे इहे ॻाल्हियूं सूट न पे कयूं। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त नोट ऑफ डिसेंट जेका आया आहिनि ट्रांसफर ऑफ सब्जेक्ट्स से पंजाब जे मेंबरनि जा घणा आहिनि, क्यू जा ऐं नून जा, उन में सभु जेके से छाकाणि जो पंजाब जा हिकजड़ा त उहे सभु उन में हिन में हिकु त दे नेवर मेंट इट, जेका ॻाल्हि जेका तव्हां हुन में ॾिसंदो। पर सिंस इट वॉज अ कंपल्शन, इट वॉज बीइंग टॉक्ड इन पॉलिटिकल सर्कल्स, देयर वॉज अ हाइप इन द कंट्री एंड देयर हुन जो पॉलिटिकल प्रेशर हुयो फ्रॉम विद इन द पंजाब। ऐं पंजाब पाण प्रोविंशियल ऑटोनॉमी जे मुखालिफ़ करे पाण खे ॾिठो न पियो करणु घुरे, इन करे विलीनली पार्टिसिपेट कयो ऐं हुननि खणी क़बूल कयो। पर जेतिरे क़दुरु इम्प्लीमेंटेशन जो सुवालु आहे त उन पंजाब न आहे। मुंहिंजी जेका शुरू खां वठी फिलोसफी हिन मुल्क में उहो थींदो जेको पंजाब खे सूट करे। पर साईं कुरैशी साहब, जेका
ही 18th अमेंडमेंट थी वई, पोइ त पंजाब जो वास्तो सूबे सां ॿिए सूबे सां ख़तमु थी वियो न। जेके पॉलिसियूं सूबे खे ठाहिणियूं आहिनि, जेके इदारा सूबे खे ठाहिणा आहिनि, उनमें पंजाब जो कहिड़ो वास्तो? न, पुश जेका ईंदी आहे असां सेंट्रल में अचे पई न, छाकाणि हितों पे सभु शइ डेलीगेट थिए न। हितों पुश कोन हुई, हितों पुश वारो पोइवारी कोन हुई, पोइवारी कोन हुई, हितों कंहिं क़िस्म जी पोइवारी कोन हुई। मां तव्हांखे अॻिते हली काफ़ी ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि। पर सूबनि में बि जेको सूबनि जो असां गवर्नर्स जी का हालत आहे, आई विल नॉट कमेंट अपॉन द गवर्नर्स इन पंजाब, पर जेतिरे क़दुरु सिंध बलूचिस्तान जो गवर्नर्स आहे, मां भाई एतिरो तारीख़ में कॾहिं कोन थिया। सिंधी में सवली सिंधी में चऊं त ॿेड़ो ॿुॾो पियो आहे। सम्झो त जेको बि गवर्नर्स जी सूरत हाल हुई, त उन में जेको प्रेज़ेंट जेको हुननि जे झोल में हुयो, जेको प्रेज़ेंट हुन वटि सब्जेक्ट्स आहे, उहे ई हो फेल थिया उनखे डील करण में। जेको असां ॾिठो आहे 4 सालनि में, दे हैव फेल्ड टू डिलीवर। अरड़हीं तरमीम खां अॻु में सब्जेक्ट्स हुआ, उन्हनि खे चङे नमूने सां न हलाए। एजुकेशन ॾिसो न, एजुकेशन हेल्थ ॾिसो, ॿ ॻाल्हियूं तारीख़ी तौरु सूबाई सब्जेक्ट आहिनि। प्लस हिननि में उन में जेके बाक़ी इंस्टीट्यूशन्स आहे, हेल्थ एजुकेशन से बि पॉलिसी सभु हुन ॾे ट्रांसफर थिया। पर हो जेके पंहिंजा इदारे कोन पिया हलाए सघिया, जेके ऑलरेडी हुननि खे इनहेरिटेड थियल आहे, उहे जेके ॾींहों पोइ ॾींहुं उहे फेल थिया उन में सूबा हलाइण में। ऐं स्पेशली मां बलूचिस्तान ऐं सिंध जी इन करे ॻाल्हि कयां जो आई एम प्रैक्टिकली सीन इट थ्रू NGO सेक्टर अदर, त उन में तव्हांखे पाण शायदि आहियो त जेके बि सेक्टर्स में जेको फ्लॉप थियो आहे सूबनि जो, त पोइ तव्हां कीअं त उनको एक्सपेक्ट करे सघो त हो वधीक जवाबदारियूं संभाले सघिया या संभाले सघंदा। कैपेसिटी न हुई, कैपेसिटी न आहे या विल न आहे। ॾिसो, आग बराबरि लॻी दोनों तरफ़, न हितों ॾियण जो हुते शौक़ु हुयो, न हुते वठण जो शौक़ु हुयो। इहो हिकिड़ो पॉलिटिकल हिकिड़ी गेम हुई, जंहिं गेम में सभिनी खे कामयाबी थी, पॉलिटिकल स्कोरिंग कई वई। ऐं उन में हर चयो त अचीवमेंट सूबनि जो त असांजी अचीवमेंट आहे, मर्कज़ जो त असांजी अचीवमेंट आहे, जो असां पाण डेलीगेट कया आहिनि। ग्राउंड रियलिटीज़ इहे आहिनि त प्रैक्टिकली मां सम्झां थो 10 to 25% जेकर तव्हां चओ त डेलीगेशन थी आहे ऐं प्रॉपर इम्प्लीमेंटेशन थी आहे, अदरवाइज़ इट्स नॉट। ऐं इहो ई जेको आहे सो वर्ल्ड बैंक जो पॉलिसी पेपर कुझु घणो करे जेके ॻाल्हियूं कयूं त फेल्यूर जेका हुन ॻाल्हि कई आहे, त इन ई कंटेस्ट में। पर ही असांखे पंहिंजो एनालिसिस बि करणु खपे। पंजाब में असां ॾिठो आहे त हुनखे जेके बि पैसा मिलंदा आहिनि, ॾिसो न 400-500 अरब रुपए जो डेवलपमेंट प्लान साल जो, ऐं हाणे अचनि पिया 70 अरब रुपए जो, 80 अरब रुपए जो हिकिड़ो प्रोजेक्ट खणी अची लाहौर शहर में मेट्रो बसिस जो उते शुरू कनि था ऐं हू कनि था। ऐं असां ॾिठो आहे हिते पिंडी में असां आहे त फ्लाईओवर्स ठहनि था ऐं 3 महीननि में 4 महीननि में मामिलो ख़तमु, हैंडओवर करे चवनि था हलो वठो। हाणे असांजो सिंध में इहो नज़र न आयो। इहो छा हिनजो अरड़हीं तरमीम सां तालुक़ु आहे? त अरड़हीं तरमीम सां तालुक़ु इन जो आहे प्रॉपर रिसोर्स यूटिलाइज़ेशन, जंहिंमें जेको असांजी कैपेसिटी जेका आहे असांजी हमेशह जेका गुज़िरियल जेको मूं ॾिठो आहे अरसो, जॾहिं को पैसा वधिया आहिनि त असांजी कैपेसिटी इम्प्रूव कोन थी आहे ख़र्च करण जी। तव्हां ॾिसंदव जेके PSDP जा हर साल तव्हांखे ॿुधाईंदा असां त 50% पैसा ख़र्च थींदा आहिनि ऐं 50% पैसा या त लेफ्ट थींदा आहिनि। ऐं उहे जेके पैसा ख़र्च बि थियनि था, जंहिं नमूने ख़र्च थियनि था, उन ते असां हिकु वधीक दफ़ा कमेंट्री करे चुका आहियूं। माना इनहेरिटेड कैपेसिटी प्रॉब्लम आहे, ॿियो विल जो प्रॉब्लम आहे जेको तव्हां डिस्कस कयो। त असांजी जेके पॉलिटिकल प्रायोरिटीज़ जेके आहिनि से डिफरेंट आहिनि। उहे जेके आहिनि से डेवलपमेंट ओरिएंटेड न आहिनि, वेलफेयर ओरिएंटेड न आहिनि, वोट ओरिएंटेड। उहे जेके आहिनि से इंडिविजुअलिज़म आहे उन में, ऐं उन में जेको आहे सो आम रफ़ा जी ॻाल्हि कोन्हे। उहे जेके टारगेटेड जेके असांजी जेके पॉलिसीज़ आहिनि, उहे टारगेटेड पॉलिसीज़ आहिनि, टारगेटेड पॉलिसीज़ आहिनि। उन में मेरिट ऐं उन में जेका एलिजिबिलिटी ऐं उन जी जेका ज़रूरत आहे उहा न आहे। सही पैसा इलाही सिंध हुकूमत खे 74-80 अरब रुपया मुंहिंजे ख़्याल में एक्स्ट्रा हर साल वधीक मिलनि था पिया। ऐं पोइ असां ॾिसूं था त हर वक़्तु फाइनेंस मिनिस्टर साहिबु चए थो साईं पैसा पघारण लाइ कोन्हनि, अख़बार में मीडिया में रिपोर्ट थिए थो। ही पैसा वञनि काथे था, छा थिए पियो पैसा? ॾिसो न, पैसा मतिलबु आहे त यानी की अवां ॾिसंदो त जेके पहिरीं ॻाल्हि त जेको नॉन डेवलपमेंट एक्सपेंडिचर आहे गवर्नमेंट जो, उहो बेतहाशा वधी वियो। मिसाल तौरु पघारूं जेके हुयूं से डबल खां मथे थी वियूं आहिनि काफ़ी हदनि ते। अहिड़ा नवां कैडर्स इंट्रोड्यूस कया विया, नवां डिपार्टमेंट इंट्रोड्यूस कया विया। सिंध गवर्नमेंट जेका 7 डिपार्टमेंट हलंदी त 40 डिपार्टमेंट थी विया, 10 मिनिस्टर, 20 मिनिस्टर, 40 मिनिस्टर, 10 एडवाइज़र, 15 स्पेशल असिस्टेंट, ऐं सभिनी खे मिनिस्टर जो स्टेटस आहे। ऐं उन्हनि सभिनी खे जेको ख़र्चु थिए थो त उहो भाए थो त इट इज़ इन मिलियंस। उहो जॾहिं तव्हां कंदव त उहो बिलियंस में थी वेंदो। तंहिंखां पोइ मां ॾिठो आहे त हाणे 17 ग्रेड जो ऑफिसर खे बि सरकारी गाॾी मिले थी, जॾहिं इंटाइटलमेंट रुगो 20 ग्रेड जे ऑफिसर जो हूंदी।
ऐं जेके 20 ग्रेड जा ऑफिसर आहिनि तंहिंखे हिक खां वधीक 3-4 गाॾियूं मिलनि थियूं। पेपर ते तव्हां कहिड़ी बि पॉलिसी रखो, प्रैक्टिकली जेको नॉन डेवलपमेंट एक्सपेंडिचर थियो आहे सो बेतहाशा वधियो आहे। ऐं उन में जेको तंहिंजे करे डेवलपमेंट जो जेको आहे तंहिंजे करे हिकिड़ो त डेवलपमेंट एक्सपेंडिचर वधियो आहे ऑन पेपर। ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ो त उहो जेतिरो प्रोग्राम वधियो आहे ओतिरो ऑन नंबर ख़र्च कोन थो थिए। जेका लास्ट ईयर जो ई तव्हां वठो त उन में जेको तव्हांजो जेकर 111 अरब जो हुयो त तव्हांजो 60 अरब ख़र्च थियो। जेको ख़र्च थिए थो उहो क्वालिटी एक्सपेंडिचर कोन्हे, ट्रांसपेरेंसी जी उन में जेका सा प्रॉब्लम आहे, ठेकेदारनि जो प्रॉब्लम आहे, क्वालिटी जो प्रॉब्लम आहे। तंहिंखां पोइ जेका सिलेक्शन थिए थी इट इज़ अ सिलेक्टिव डेवलपमेंट। पंजाब में बि इहा प्रॉब्लम आहे, छाकाणि जो पंजाब में अवां जेका ॾिसो त रुॻो लाहौर शहर जी जेका डेवलपमेंट आहे सा सॼे साउथ पंजाब जे खां वधीक लाहौर शहर ते ख़र्च थिया। इहो रुॻो हिकिड़ो मेट्रो रोड कोन्हे, 60-70% बजट लाहौर में ख़र्च जेको हिकिड़ो इहो हिकु रोड कोन्हे, पर जेका बि लाहौर में तव्हां ॾिसो था डेवलपमेंट, जीअं तव्हां हिकिड़े वक़्त में ॾिठो त कराचीअ में जेका डेवलपमेंट थी जंहिंमें फ्लाईओवर वॉज पार्ट ऑफ दैट वॉज मच मोर देन एट एनी अदर डिस्ट्रिक्ट। कंहिं ॿिए हंधि ज़िले या ॿिए डिवीजन में एतिरी डेवलपमेंट न थी जेतिरी कराचीअ में थी। ऐं प्रैक्टिकली डैट वॉज हिकिड़ी ॻाल्हि हुई, ज़रूरत हुई कई, ॿियनि हंधि ज़रूरत थियूं, कोई नीड कोन थो ॾिसे, नीड बेस कोन्हे, मेरिट बेस कोन्हे डेवलपमेंट जेका आहे सा पॉलिटिकल बेसिस ते आहे। इट इज़ नॉट मेरिट बेस्ड, इट्स नॉट नीड बेस्ड, इट्स नॉट वेलफेयर ओरिएंटेड। त इहे जेके बि ॻाल्हियूं आहिनि से इहे रिज़ल्ट ॾियनि थियूं पयूं त बावजूदि NFC अवार्ड जे, बावजूदि तव्हांखे वधीक पैसा मिलिया, बावजूदि तव्हांखे वधीक पावर्स ऑन पेपर डेलीगेट थिया, उन जो लाभ जेको आहे सो कोन पहुतो। ऐं उहे जेके ॻाल्हियूं से मिसमैनेजमेंट जो शिकार थी। अरिड़हीं तरमीम जो कहिड़ो ॾोह आहे, फेडरल गवर्नमेंट जो कहिड़ो ॾोह आहे, तव्हांखे पैसा पूरा मिलनि था, बल्कि वधीक मिलनि था ऐं तव्हां ख़र्च कोन था करे सघो, हिन में अरिड़हीं तरमीम जो कहिड़ो ॾोह आहे? न ॾिसो न, अरिड़हीं तरमीम जे लेटर एंड स्पिरिट जी ॻाल्हि आहे न। अरिड़हीं तरमीम जे कहिड़े पहलू खे तव्हां ॾिसो था पिया? अरिड़हीं तरमीम जो हिकिड़ो पहलू त कोन्हे न, तव्हां वाज़े कयो कहिड़े पहलूअ खे तव्हां डिस्कस करणु चाहियो था। अरिड़हीं तरमीम में जेकॾहिं तव्हांखे मिसाल तौरु तव्हांखे अचो जेका नेचुरल रिसोर्सिस जी मालिकी ॾिनी वई, उन लाइ तव्हां वारी ॻाल्हि त एग्री थो कयां, इंस्टीट्यूशनल अरेंजमेंट कोन करे सघियो। सही, इंस्टीट्यूशनल अरेंजमेंट कहिड़े? पाण नेचुरल रिसोर्स ते पाण में अचूं था, वरी ब्रेक खां पोइ पाण तफ़सील ॻाल्हाईंदासीं, छाकाणि अहम इशू आहे। नेचुरल रिसोर्सिस खां अलावा बाक़ी जेके अरेंजमेंट्स आहिनि उहे कहिड़ा थिया? छा असांखे अस्पतालूं मिलियूं जेके फेडरल गवर्नमेंट, त मां अॻु में करे वेठुसि त उहे छा असांखे इदारा तालीमी इदारा मिलिया असांखे जेके मिलणा हुआ? ऐं ॿिया जेके बि मामला, ॿिया जेके इदारा, तमामु घणा इदारा आया, लेबर जो छा थियो, ॿियनि इदारनि जो छा थियो? असांखे असांजे ड्रग जी रेगुलेटरी जो मामलो हो, उहो उन्हनि पाण ॾेई छॾियो फेडरल गवर्नमेंट खे वेरी रिसेंटली, लॉ पास कराए पंहिंजे हथनि सां ॾेई छॾियो। न त उहे त ज़ुल्फ़िकाराबाद जी सिंध में डेवलपमेंट थियणी आहे, उहा इस्लामाबाद खां थिए थी। ज़ुल्फ़िकाराबाद जा एग्रीमेंट साइन थियनि था, उहे इस्लामाबाद खां थियनि था। ज़ुल्फ़िकाराबाद खां अलावा जेके मामला थियनि था उहे असांखे प्रेसिडेंट साहिब सां एतिराज़ु कोन्हे, पर प्रेसिडेंट साहिब अची कराची में मीटिंग करे तव्हांजा डेवलपमेंट जा फ़ैसिला प्रेसिडेंट करे थो। इहा प्रोविंशियल ऑटोनॉमी असां वरिती हुई साईं। सो ॻाल्हि आहे त जेको प्रेसिडेंट साहिबु करे थो सो एज़ अ पार्टी चेयरमैन करे थो, ऐं पार्टी चेयरमैन खे इहो हक़ु आहे त पंहिंजी पार्टीअ जा माण्हू करे। इहो ॻाल्हि इहा थी पैदा थिए त हली कोन सघे लख लानत गोॾनि ते। ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं अव्हांजी सूबाई हुकूमत जेकॾहिं एक्शन नथी वठे पई, प्रोएक्टिव न आहे, हुते जेके कन्फंट्रेशन जेका आहे डे 1 खां वठी, जंहिं नमूने तव्हांजी ऐं सिंध जी ॻाल्हि जॾहिं तव्हां कयो था त तव्हांजे कॉलिशन पार्टनर जी जेका कन्फंट्रेशन आहे सा अॼु ताईं जारी सारी आहे। उन में हालत इहा थी आहे त तंहिंखां पोइ विदिन पीपल्स पार्टी यू हैव गॉट इन्फ्लुएंशियल ग्रुप्स, आउटसाइड पीपल्स पार्टी चीफ मिनिस्टर इज़ अंडर आउटसाइड फोर्सिस जेके चीफ मिनिस्टर खे न रुगो प्रेसिडेंट पर उन्हनि जा साथारी जेके आहिनि से उते हावी आहिनि। खैरपुर ज़िले जी बि हालत को सही कोन्हे, ॻाल्हि आहे त खैरपुर ज़िले जी बि हालत सही कोन्हे। ॻाल्हि इहा आहे त ओवरऑल जेको आहे सो उन्हनि जंहिं नमूने जेका सिंध में गवर्नर जो इशू ते फ्रीगिरी असां अचूं था, उहो जेको सवेरे ई मूं चयो त जॾहिं तव्हां प्रेज़ेंट जेको तव्हांजे हैंड उनखे तव्हां हैंडल कोन करे सघिया हो, हीउ जेको ॿियो कुझु तव्हां छो था तव्हां एक्सपेक्ट कयो। ऐं इन जी जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे सा इहा जॉइंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे, न रुगो हुन जी चीफ मिनिस्टर जी, पर कैबिनेट होल इज टू बी टेकन एज अ टास्क। कैबिनेट असांजो कैबिनेट जा मेंबर चवंदासीं असांजे तक में असांखे पैसा ॾियो, बाक़ी तव्हां ॼाणो तव्हांजो कमु। तक में पैसा, तक लाइ पैसा कोन था वठनि, उनखे पैसा पर्सनल डिस्क्रिशन ते ॾिना वञनि था पिया। ऐं उहे वधीक डिस्क्रिशन वारो मामलो त अरिड़हीं तरमीम में न उन्हनि चयो हो, न कर इहो त रहियो आहे, ज़ियालक शुरू कयो त पर्सनल डिस्क्रिशन करोड़ों रुपया पर्सनल। इहा जेका बिदत आहे सा हाणे त अरब रुपया थी विया आहिनि, उहे करोड़ो कोन्हनि। ऐं सिंध वाहिद सूबो आहे जंहिं MNS खे बि पैसा ॾिना। ब्रेक वठूं था, पर उन खां पोइ वरी पाण अचूं था नेचुरल रिसोर्सिस वारी ॻाल्हि ते, उन खां शुरू कयूं। नाज़रीन, हिकु ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था।
नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार कुरेश साहब ॿ शयूं अहम आहिनि। अरिड़हीं तरमीम में वॾो असांखे ऐलान कयो वियो, वॾो फ़ख़्री अंदाज़ में पेशकश कई वई हुई त हाणे नेचुरल रिसोर्सिस जेके आहिनि गैस, पाणी, बिजली, कोयलो, इहे सभु हाणे सूबा उनखे डील कंदा। असांखे इन सॼे अरसे दौरान का बि डेवलपमेंट अहिड़े तरीक़े सां नज़र नाहे आई। तेल जो मामिलो हुजे, गैस जो मामिलो हुजे, उहो साॻियो प्रॉब्लम असां वटि गैस जो आहे। इन जे बावजूदि असां 72% 70% गैस पैदा कयूं था, असां वटि गैस जी खोट लॻी पई आहे। तेल जो मामिलो बि तक़रीबन साॻियो ई आहे, अघनि जी हालत असांजे साम्हूं आहे। उनखां अलावा कोयले ते असांखे कुझु बि नज़र न आयो आहे त छा थी सघियो आहे। पोणा 5 साल साईं तमामु घणो अरसो हूंदो आहे इन मामले में कुझु डेवलपमेंट ॾेखारण जे लाइ। हाणे हिन में बहितर आहे त कंसर्न पार्टीज़ हिते हुजनि हा त उहे तव्हांखे ॿुधाए सघनि हा पर जेको मीडिया में अचे थो या जेको असांखे पर्सनल ख़बर पए थी या जेके ॻाल्हियूं जेके 2-3 ॻाल्हियूं जेके जिते इंस्टीट्यूशन मां असां पाण ॻाल्हि कंदासीं 18 अमेंडमेंट जे कंटेस्ट में 18 अमेंडमेंट में हिकिड़ी नई ॻाल्हि जेका थी 172 जेको आर्टिकल हो उन में पैरा 3 एड कयो वियो हो। उन में लिखियल आहे सब्जेक्ट टू एग्जिस्टिंग कमिटमेंट्स एंड ऑब्लिगेशन मिनरल ऑयल एंड नेचुरल गैसेस विद इन द प्रोविंस ऑफ द टेरिटरी वाटर एडजस्ट एंड देयर शैल वेस्ट जॉइंटली इक्वली इन द प्रोविंस ऑफ द फेडरल गवर्नमेंट। पहिरियों दफ़ो उन्हनि बाक़ाइदे कॉन्स्टिट्यूशनली तव्हांखे हक़ु ॾिनो उन्हनि रिसोर्सिस में जेके गैस हुन सां माना त जेको तव्हां जॾहिं तव्हां का लीज़िंग आउट कयो था का मालिकी तव्हांजी ॾेखारियूं। पहिरियों अहिड़ो क़िस्म जो इहो शक हुयो ई कोन फेडरल गवर्नमेंट पाण कंदी। जॾहिं मालिकी ॾेखारियूं इन मालिकीअ लाइ तव्हांखे गुज़िरिया 2.5 साल में हिकिड़ो लेजिस्लेशन करणी सूबाई लेवल ते, ॿियो सूबाई लेवल ते इंस्टीट्यूशन ठाहिणो। छाकाणि तव्हां वटि सूबाई लेवल ते ऑयल एंड गैस जी मिनिस्ट्री या डिपार्टमेंट कोन हुई। एनर्जी खातो हाणे ठहियो आहे। एनर्जी खाते खे ठहे को 6 महीना बि कोन थिया आहिनि। इन खां अॻे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हो जेको शाज़िया मरी साहिब वटि, हाणे एनर्जी खातो ठहियो आहे जेको मुराद अली शाह वटि आहे। माना तव्हां इनखे एतिरी बि अहमियत कोन था ॾियो जो तव्हां हुनखे अलॻि मिनिस्टर ॾेई सघो। त उहो हाणे छाकाणि जो साईं वटि 3 या 4 खाता त उनखे ॾेई छॾियो त अच्छा उन खां पोइ इंस्टीट्यूशन अरेंजमेंट छा थियो? को इदारो ठहियो जेको इन ॻाल्हि ते लेजिस्लेशन करे, का लेजिस्लेशन थी, को असेंबली में बिल आयो, को अहिड़ो एक्ट गवर्नमेंट जो नज़र अचे थो त तव्हांखे हीअ मालिकी मिली आहे। बल्कि रिपोर्ट थी हुई, तव्हांखे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे त सूबाई हुकूमत ऐलान कयो, बल्कि किथे बयानु आयो हो त असांखे फेडरल गवर्नमेंट वारा अंग ख़बर ॾियनि कोन था, डेटा बि नथा ॾियनि। इहो ॾिसो न इहो इशू मालिकी। इन करे मूं तव्हांखे चयो त कुझु हेॾो जी आहे न, मतिलबु आहे त जेका न हली या अनविलिंगनेस जंहिंखे मूं चयो त मर्कज़ जेको आहे नथो ॾियणु चाहे, ऑन पेपर ॾिनो अथई, प्रैक्टिकली कोन ॾिनो। ॿियो हो पाण अहिड़ा अरेंजमेंट कोन करे सघिया आहिनि जो वठी सघनि। छाकाणि जो जेकॾहिं न पियो थिए इहो, जेकॾहिं हिनखे का शिकायत हुई त CCI में विया। छाकाणि CCI त आहे इन ते, जेके CCI जे रोल ते डिस्कस कंदो त CCI जो रोल ई हो। हाणे CCI जो रोल उहो न आहे जेको 18 में अॻु में हो। CCI रोल मोर एक्सपेंडेड एंड मोर इम्पोर्टेंट एंड विथ मोर पावर्स। ऐं CCI फेल्ड ऐं सूबा बि फेल थिया आहिनि। त हो हुते जेका आहिनि सा परचून जो कमु खणी था, जेके इम्पोर्टेंट पॉलिसी इशूज़ आहिनि वाटर रिलेटेड, गैस रिलेटेड, कोल रिलेटेड, वो कॾहिं CCI में कोल ते पाण अचूं था तफ़सील सां वरी। कोल त पहिरीं बि सूबाई सब्जेक्ट हो घणो हुन में मामिलो। गैस ते अचूं था। गैस वारे मामले में या पेट्रोल वारे मामले में ही जेका अमेंडमेंट कई आहे 172 तव्हां ॿुधायो पिया, हिन में वरी क्लियर ॻाल्हि आहे त जेके नवां मुआहिदा थींदा उन में सूबे जो हिसो हूंदो। सूबे जो हिसो पुराणे मुआहिदनि में कुझु बि न हूंदो। पुराणा मुआहिदा ॾिसो न, सुवाल आहे त उहे जेके कमिटमेंट ऑब्लिगेशन थी वियूं उनखे ऑफिसर चेंज कोन था करे सघो, पर जेके बि नवां मुआहिदा थींदा पर पुराणनि जी इंफॉर्मेशन त तव्हां वठी सघो था न। त भई पुराणे मुआहिदे में तव्हां असांखे ॿुधायो त असांजो हिसो केतिरो हुयो, तव्हां रॉयल्टी जा बेसिस कहिड़ा हुया, ओनरशिप जा बेसिस कहिड़ा, जंहिंजी तव्हां ज़मीन वरिती उनखे तव्हां छा ॾींदव, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज़ जो एक्ट थिया हुयो त पुराणे सां उहे त लागू थींदा न घटि में घटि। नवनि में त मालिकी थींदी पर DGPC सां गॾिजी असां इदारो ठाहींदासीं। बिल्कुलु उहो न ठाहियो, कोई इदारो कोन ठाहियो आहे, नज़र कोन आयो आहे। सो कॉल्ड हिकिड़ी DGPC अञा ताईं बि उन तरीक़े सां रूल करे थो कंहिंखे ख़बर ई कोन्हे। लास्ट टाइम डिस्कस कयोसीं, कंहिंखे ख़बर ई कोन्हे त असांजा केतिरा पैसा थियनि था ऐं असांखे केतिरा मिलनि था, उहे कीअं ख़र्च थियनि था, अॼु ताईं ख़बर न आहे। इहा अॼु ताईं ख़बर कोन्हे। इहो सॼो जेको आहे सो इन मिनिस्ट्री जो कमु हो, इन डिपार्टमेंट जो कमु हो, इहो पार्लियामेंट जो कमु हो। मां तव्हांखे ॿुधायां सिर्फ़ु इन करे त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट वफ़ाक़ बि आहे, मथां हू नाराज़ थियनि, हू चवनि था त मथां हिननि खे कुझु चऊं। माना ऑब्वियसली असां विफ़ाक़ खां कुझु एक्सट्रेक्ट करण में नाकाम थिया आहियूं रिज़ल्ट में। छाकाणि जो असांजी जेका स्क्रैच बैक पॉलिसी आहे त असां तव्हांखे डिस्टर्ब कोन कंदा, तव्हां असांखे डिस्टर्ब न कयो। एट कॉस्ट ऑफ द प्रोविंसिस, एट कॉस्ट ऑफ द पीपल ऑफ सिंध। असांजी जेका कंसर्न आहे, असां सिंध जो माण्हू आहे, सिंध जे माण्हूअ खे जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशन में हक़ मिलिया आहिनि त सिंध जी हुकूमत जो कमु आहे त इहो वठे। जेका नथी वठे पई त पोइ सिंध जे पार्लियामेंट जो कमु आहे। छाकाणि जो असेंबली ॾिसो न,
चीफ मिनिस्टर अकेलो न आहे, उन सां गॾु कैबिनेट आहे, कैबिनेट सां गॾु पार्लियामेंट आहे, पार्लियामेंट में मेंबर आहिनि, उहे जेके आहिनि सो कॉल्ड सन ऑफ सॉइल्स आहिनि। सर हिन मामले सिंध असेंबली जा जेका असांजा मेंबर वेठा आहिनि ते चूंडियल ऐं जेके क़ौमी असेंबली ऐं सेनेट में जेके सिंध जा नुमाइंदा वेठल आहिनि, असांखे इन्हनि मामलनि ते अदा असांखे ॾियो जेको तव्हां चयो कोन ॾिनो अञा ताईं, असांखे डिबेट को सवाल को कॾहिं नज़र न आयो किथे बि, या छा असां ईअं असांखे इंप्रेशन छो थो मिले त ही सभु ही डमी क़िस्म जा इदारा आहिनि ऐं वेठा आहिनि, जीअं हुकुम ईंदो इस्लामाबाद मां प्रेसिडेंसी मां उअं हुनखे हलाए वेंदो। दिस इज़ प्रैक्टिकली व्हाट इज़ हैपनिंग। ऐं सिंध में इहो थी रहियो आहे, ऐं सिंध में जॾहिं बि पीपुल्स पार्टी हुकूमत हूंदी आहे त सिंध इज़ डिक्टेटेड। छाकाणि सिंध इज़ बि डिक्टेटेड, यस। छाकाणि उन्हनि जो जेको आहे सो जेको परवेज़ सिंध ते हुनजो वधीक हक़ु हलंदो आहे। हाणे बि जेकर तव्हां ॾिसो था त जॾहिं के को बि बार्गेन थिए थो पॉलिटिकल लेवल ते फेडरेशन में, त उनजो सफ़र सिंध थी करे पई, उहे सिंध ते उन कंप्रोमाइज़ सिंध जे माण्हुनि ते अफ़सर थिए थो। ठीकु साईं, हिन में से अॻिते हलूं था हाणे कुरैशी साहिबु, गैस तेल जी मामले ते ख़बर पई अञा त कुझु बि न आहे असांखे, न मतिलबु इंस्टीट्यूशनल अरेंजमेंट कोन थिया ऐं डेटा कलेक्शन कोन थी आहे। असांखे जेको मिलणु घुरिजे आहे अंडर कॉन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट्स जेको मिले थो या कोन थो मिले, असांखे ख़बर पई, आई एम नॉट श्योर पर ख़बर पई आहे त जेके पैसा आहिनि रॉयल्टी जे मद में ऐं ॿी जेको ॿिया जेके गैस डेवलपमेंट जेको पैसा वधिया आहिनि उहे घटिया आहिनि। न घटिया कोन हूंदा, घटिजण न घुरिजनि, छाकाणि जो जेको आहे किथे प्रोडक्शन घटि थी आहे, किथे रेट, छाकाणि नवनि एग्रीमेंट में ॿिया रेट आहिनि, पुराणनि में ॿिया रेट आहिनि। जेकॾहिं डॉलर टर्म्स में तव्हांखे जेकॾहिं मिलणी हुयूं जेके कंपनी फॉरेन खां डॉलर टर्म्स, डॉलर त तव्हांजो डिप्रिशिएट थियो आहे, त तव्हांखे 3% वधीक मिलणु घुरिजे न, त ओवरऑल इट शुड नॉट बी फ़र्क़ु घणो न अचणु घुरिजे। ऐं तंहिंखां पोइ जॾहिं जेके तव्हांखे ट्रांसफर जेके थियनि थियूं पियूं ऑयल ऐं गैस जे मद में, से वधियूं, तव्हां बजटरी फिगर्स ॾिसो। अॼु बजट डिस्कस पाण कोन था कयूं, पर जेकर बजटरी फिगर तव्हां ॾिसंदव त डोज़ आहे। अचूं था थरकोल ते, थरकोल अरिड़हें तरमीम जो मामलो कॾहिं बि न हो, कोल जो अॻे बि असां बि विढ़ियासीं, असां कामयाबु थियासीं। सिंध कोल अथॉरिटी जेका ठही, वट ऑटोनॉमस बॉडी पाकिस्तान में पहिरें क़िस्म जी बॉडी जेका फर्स्ट अपना सेकेंड बेनज़ीर गवर्नमेंट जे ज़माने में ठही, त उहा त बॉडी असां ठाहीसीं, उन बॉडीअ खे पावर्स आहे। थरकोल वॉज इवन द परव्यू ऑफ दैट बॉडी, छाकाणि थरकोल बोर्ड या फेडरल गवर्नमेंट जो नुमाइंदो सिंध कोल अथॉरिटी ते न हो। पोइ त असां डेल्यूट करे छॾियोसीं 18th अमेंडमेंट खां पोइ असां पंहिंजा पाण डेल्यूट, थरकोल बोर्ड इज़ अ डेल्यूटेड इंस्टीट्यूशन, ख़तमु करे छॾियोसीं। असां सिंध कोल अथॉरिटीअ खे यूज़ कोन कयोसीं, असां नओं बॉडी ठाहीसीं थरकोल बोर्ड, जंहिंमें फेडरल गवर्नमेंट जी नुमाइंदगी। हाणे हिकिड़ी कोल जो मामलो अरिड़हें तरमीम जो न आहे, पाण डिस्कस कयोसीं। सिंध कोल अथॉरिटी, थरकोल एनर्जी बोर्ड, एनर्जी डिपार्टमेंट, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, ही 4-5 खाता मुख़्तलिफ़ पिया आहिनि जेके हिकिड़े कोल खे डील कनि था। न इवन तंहिंखां पोइ तव्हांजो मिनरल डिपार्टमेंट 6 डिपार्टमेंट आहे, इहे 6 एजेंसीज़ आहिनि। पर त प्रैक्टिकली जेको आहे सो कंफ्यूजन जो शिकार थी वियो आहे न, छाकाणि दे आर शिफ्टिंग रिस्पॉन्सिबिलिटी फ्रॉम वन टू अदर। इन करे आई वुड लव टू सिट विद दोज़ पीपल, उनको मां पुछां जानी तव्हां छा पिया कयो। ॻाल्हि इहा आहे त प्रैक्टिकली आई विश यू गो एंड सी द साइट। इहो जेको समर मुबारक बंदि जेके शमदान ॿारिया आहिनि, इन जे अलावा त का शइ हुते नज़र कोन थी अचे पई। छाकाणि जो ॾिसो, मां हिकिड़ो एंग्रो वारा आहिनि, एंग्रो वॉज़ अ बिग स्टेक होल्डर, हुन सां वॾो हिकिड़ो तमतराक सां 3 साल अॻु एग्रीमेंट थियो। उहो जंहिं चीफ एग्ज़ीक्यूटिव एग्रीमेंट थियो, उहो त तहरीक हलियो वियो, उहो एंग्रो छॾे करे वञी पॉलिटिक्स में वेठो। ॿियो कहिड़ो CEO आहे आई डोंट नो, पर एंग्रो एज़ अ कंपनी जेको आहे दे आर सिटिंग आइडियल। हो एतिरे खां जो इस्लामाबाद मां आया, कुझु गारंटीज़ वठणु, प्राइम मिनिस्टर खां कुझु गारंटीज़ घुरियूं, बैक टू बैक सवरेन गारंटीज़ घुरियूं, जेको लोन नेगोशिएट करणु घुरनि पिया, उहो लोन नेगोशिएट थियो 3.5-4 साल में न थियो, पैसा आया या न आया। हुननि जे हिकिड़ी जेका ॻाल्हि मूं ते पहुती आहे त हू चवनि था त भई सिंध गवर्नमेंट खे इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट करिणो बिफोर वी पुट इन अवर मनी। अञा त हुन इंफ्रास्ट्रक्चर सो कॉल्ड डेवलपमेंट न कयो आहे। इंफ्रास्ट्रक्चर बेसिकली ॻाल्हि आहे, पाणी आहे, ड्रेनेज आहे ऐं प्रॉपर टाइप जी बिजली आहे। इहे 3 शयूं अञा ताईं कोन्हनि हुते। रोड कंहिं हद ताईं मूं ॾिठो आहे ठहिया आहिनि, हाणे उहे छो न ठहिया आहिनि, कॾहिं ठहंदा, केरु ठाहींदो। समर मुबारक वारे प्रोजेक्ट में बि असांजे टेक्निकल दोस्तनि खे काफ़ी एतिराज़ात आहिनि, फेडरल गवर्नमेंट में प्लानिंग कमीशन के काफ़ी एतिराज़ात आहिनि। समर मुबारक बि हाणे बैकफुट ते थो खेॾे त मूंखे 90 करोड़ ॾियो, कॾहिं चयो त मूंखे 140 करोड़ ॾियो। हाणे उहा जेका ॻाल्हि आहे, इहे मसाला केरु हल कंदो? सफ़रिंग अल्टीमेटली सिंध आहे, ऐं सिंध जा माण्हू, पाकिस्तान पंहिंजे लेखे सफ़र कंदो, छाकाणि जॾहिं कोल न ईंदो त सिंध जा माण्हू पंहिंजे लेखे कंटिन्यू टू सफ़र, ऐं वी विल कंटिन्यू टू लिव ऑन द लॉलीपॉप्स। तव्हां 6 महीना 8 महीना अॻु में हिकिड़ी स्टेटमेंट मूं पढ़ी, जेका CM साहिब जी सदारत में हिकिड़ी गॾिजाणी थी।
हुन में चयो वियो असां फ़ैसिलो कयो आहे त हाणे जेके ऑयल ते हलनि था जेके बिजली घर उन्हनि खे असां कोयले ते शिफ्ट कंदासीं। ही छा हो? ही कोयलो किथे आहे? यानी ॻाल्हि ॿुधो, अहिड़ी स्टेटमेंट खे वाई यू टेक सीरियसली? हिकिड़ो सही पॉलिसी स्टेटमेंट अचे थो, हिकिड़ी मीटिंग थिए थी। पॉलिसी केरु थो चए? उन माण्हू खे, माण्हू जेको उन माण्हू जो वज़न ॾिसो न तव्हां, उन माण्हू जो से ॾिसो तव्हां, उन माण्हू जो गवर्नेंस ॾिसो तव्हां, उन माण्हू जा पावर्स ॾिसो तव्हां, उन माण्हू जो तरीक़े हुकूमत ॾिसो, उन माण्हू खे तव्हां सीरियसली वठी वेही था रहो पिया। कोयलो आहे कोन, चवंदा कोयले ते शिफ्ट कंदासीं। कोयले ते कीअं शिफ्ट कोयलो कंदासीं? तव्हांजो जेकॾहिं अॼु तव्हां कोयले में पैसा विझंदो त 5 साल पोइ कोयलो ईंदो। कोयलो किथे आहे? ऐं कोयलो ईंदो त कहिड़ी क्वालिटी ईंदो, कहिड़े रेट ते ईंदो, कहिड़े ट्रिप ते? आउं गुज़िरियल 10 सालनि खां वठी इवन एज़ इन द सिंध गवर्नमेंट बैक इन 93, 94 ऐं तंहिंखां पोइ एज़ अ मेंबर नेपरा आई हैव बिन हंटिंग अपॉन सिंध गवर्नमेंट त बाबा 4 पैसा विझो, इहो कोल कढो। जीअं शहबाज शरीफ़ 70 अरब विठी रोड ते विधा, तव्हां बि 100 अरब विझो। इट इज़ अ $1 बिलियन वेंचर। 100 अरब विझी करे तव्हां भले तव्हां सां को पार्टी ते गो एंड ब्रिंग अप द कोल। इहा काई ॻाल्हि कोन्हे। हिकिड़ो दफ़ो जिते कोल तव्हां मथे न आणींदव, नोबडी विल कम फॉर इन्वेस्टमेंट, नोबडी विल गो। मां हिकिड़ो गुज़ारिश करे वञा, थर कोल के तव्हां थोरो पासीरो रखो। ठीकु आहे, हिन में 4-5 साल लॻनि था, शुरू कंदा त हींअर त निकिरी वञे हा, पर उहो 4.5 साल थी विया आहिनि। असांखे हिकिड़ो किलो हिकिड़ो पाव बि कोल जो असांखे उहो न कढी सघिया आहिनि। उहो छॾे ॾियो, पासे रखो। लाखड़ा, सोंडा, बदीन, ठटेजा प्रूवन रिजर्व्स मौजूद आहिनि। लाखड़ा में प्रूवन रिजर्व्स आहिनि, बल्कि वञी खणो महीने में तव्हांजा। लाखड़ा में त उते छा थियो? उते असांखे ॿुधायो, उते हिननि छा कयो? ॾिसो न, लाखड़ा खे कंहिं सेल करण जी कोशिशि कोन कई, छाकाणि लाखड़ा जीअं स्टेज ते सेल पे थियो त उन में पोइ दैट वाज़ द लास्ट डेज़ ऑफ जंहिंमें आगा तारिक मरहूम वाज़ अ मिनिस्टर मिनरल। उन कुझु एग्रीमेंट्स कया, का ब्रिटिश कंपनी आई ऐं हिते जेको आहे सो पंहिंजो जेको आहे LPG वारो किंग इकबाल, ही वॉज इंटरेस्ट, इकबाल ज़ैड अहमद उहो प्रोजेक्ट आंदो हुयो, उहो ब्रिटिश कंपनीअ सां हुयो। उन में पॉलिटिक्स अची वई, उहो फेल थी वियो। इकबाल ज़ैड अहमद खे पोइ बाद में रते देरे वारो प्रोजेक्ट नंढो ॾिनो 50-60 मेगावाट वारो, उहो त मामलो और बंदि थी वियो। जो RPP त लॻायो, ॿिया बि RPPs आहिनि, त उनजी ॻाल्हि कोन्हे। पर मां तव्हांखे हिकिड़ो इंस्टेंट ॿुधायां थो त हिकिड़ो 350-400 मेगावाट जो इन कोल ते, जंहिंमें माइनिंग जा एग्रीमेंट बि थिया हुआ, उहो सभु जेको आहे सो पॉलिटिक्स जो शिकार थी वियो। ऐं उहो जेको आहे सो लाखड़ा वारो पूरो लाखड़ा मां कोयलो बि न कढी, जेको प्रूवन मौजूद आहे महीने में लाखड़ा त तव्हांजो अॼु बि तव्हां लाखड़ा खे बिड आउट कयो त तव्हां लाखड़ा खे बिड आउट करे सघो था। ऐं लाखड़ा में तव्हां पावर, छाकाणि जो लाखड़ा जो जेको कोल निकिरंदो हो सो हाणे बाज़ार में पियो विकामे, छाकाणि जो पावर हाउस जेको हुयो 150 मेगावाट जो, उहो 50 मेगावाट 40 मेगावाट हले त उहो कोल बाज़ार में पियो विकामे। कोल जो मामलो जेको आहे, कोल ते बिजली ठाहिण सुठी ॻाल्हि आहे, सॼी दुनिया में ठहे पई, वधि में बिजली कोल ते असां वटि मौजूदु आहे, कुझु कोन था कनि। हाणे इन मामले में जेको हिकिड़ो पोस्ट 18 अमेंडमेंट जी ॻाल्हि कयूं त गैस उते पहिरीं इस्तेमालु, पहिरीं सूबे जो पहिरीं हक़ आहे गैस ते, लिखियल आहे वाज़े तौर ते। उहो असां ॾिसूं था, उहो बि कोन था यूज़ कनि। उहो पहिरीं गैस ॿियनि खे ॾियनि था, पोइ असां वटि क्राइसिस बि असां वटि आहे सभु कुझु। इहो त असांजो नेचुरल हिकिड़ो हक़ आहे न। सिंध खे ख़ुदा एॾी कुदरत हक़ वठिबो आहे, मिलंदो कोन्हे। उसे पंहिंजी हुकूमतूं न किथे वठंदा हक़? उहो त पंहिंजी हुकूमत कीअं था चओ? तव्हांजी हुकूमतूं हुकूमत इस्लामाबाद जी आहे, इस्लामाबाद इज ड्रिवन बाय इस्लामाबाद। इस्लामाबाद जा पंहिंजा प्रायोरिटीज़ आहिनि। बिजली में छो नथो कयो वञे? मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो त बिजली तव्हां वटि एतिरी सिंध में मौजूदु आहे त तव्हां पंहिंजी पूरत करे सघो था। पर हीअ अॻे ई ॻाल्हि मामलो आहे, नेशनल ग्रिड में आणियो, पोइ जंहिंजी ज़रूरत आहे उहो पहिरीं वधीक खणी वञे, पोइ बाक़ी जेको बचे तव्हां इस्तेमालु कयो। न, पर सवाल जॾहिं तव्हां वटि कोन्हे बिजली, तॾहिं तव्हां नेशनल ग्रिड में फ़ाइदो वठंदा हुओ। जॾहिं मंगला जी बिजली पैदा थी, तव्हां वटि ज़ीरो बिजली, तव्हां मंगला जी बिजली पे वरिती, सस्ती बिजली पे वरितव, उन वक़्तु ॻाल्हि सही। हाणे तव्हां चओ था ॻाल्हि ग़लति आहे। पाणी पूल नथो थिए, पाणी सॼो जेतिरा बि रिसोर्सिस आहिनि उहे पहिरीं पूल थियनि, पोइ विरहाए वञनि, उहो कोन था। इहे ॾिसो न, इहे कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड ॻाल्हियूं जेके कॉन्स्टिट्यूशन में थी वियूं। वी आर टॉकिंग अबाउट द पोस्ट नई कंट्रावर्सी में असां हिन वक़्तु जेको थी सघे पियो उहो बि कोन थियो, जेको थियणु घुरिजे उहो बि कोन थियो। ऐं उनजी रिस्पॉन्सिबिलिटी ऑब्वियसली आउं सिधो डायरेक्टली सिंध गवर्नमेंट ते विझंदुसि। सिंध गवर्नमेंट, सिंध कैबिनेट ऐं सिंध जा चूंडियल नुमाइंदा, छाकाणि मीडिया हैव डन देयर जॉब। अरिड़हीं तरमीम वारो मामलो जेको आहे, हिन में हिकिड़ो ॿियो अहम मामलो हो जेको सर्विसिस वारो, उन ते पाण ॻाल्हायूं था। पर हिकिड़ो ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी वापसि जीअं ते ॻाल्हायूं था। नाज़रीन, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था।
नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। नाज़रीन अरिड़हीं तरमीम में हिकिड़ो ॿियो अहम मामिलो थियो, जिन ॿिनि असां मामलनि ते डिस्कशन असांजो हलियो पियो। फज़ला कुरैशी साहिब असां सां मौजूदु आहिनि। हिकिड़ो अहम मामिलो थियो 27 आर्टिकल 27 ऐं आर्टिकल 38 जी जो इज़ाफ़ो कयो वियो, जंहिंमें चयो वियो 27 त इहो चए थो त तव्हां हर क्लास, हर तबिको, हर इलाइक़ो या सूबो जेको बि आहे उन्हनि खे तव्हां नौकरियुनि में, फेडरल गवर्नमेंट जी मुलाज़मतनि में तव्हां बराबरि हिसेदारी ॾींदो। आर्टिकल 38 जी जो इज़ाफ़ो कयो वियो, जी जो इज़ाफ़ो कयो, जंहिंमें चयो वियो त इन अरसे दौरान पोयां 20-25 सालनि दौरान जिन जी कोटा, जेका पाण सूबनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, सिंध जी कोटा सदाईं रहिजी वेंदी आहे, बलोचिस्तान जी कोटा सदाईं रहिजी वेंदी आहे, त तव्हां जेका कोटा रहियल आहे उहा पहिरीं सूबनि जी कोटा पूरी कयो ऐं इहा जेका फ़र्क़ु आहे इहो मिटायो ऐं सभिनी खे बराबरि आणियो। उन ते केतिरो अमल दरामद थियो, न थियो, छा थियो, उन ते असां ॻाल्हि ॿोल कयूं था। कुरैशी साहिबु हीउ मामिलो तमामु अहम हो ऐं असां ॾिठोसीं हिन ते कुझु न थियो। ॻाल्हियूं मां कंदुसि। ऐं हिकिड़ी त जेको आहे सो जीअं चइबो आहे त विसिल ब्लोअर, त विसिल ब्लोअर इहा ॻाल्हि आहे त जेको 27 आर्टिकल आहे कॉन्स्टिट्यूशन जो, उन में जेको आहे सो कोटा जो जेको पीरियड आहे, जेको पहिरियों 20 साल हुयो, पोइ वधाए 40 साल कयो वियो हो, उहो 2013 में ख़तमु थींदो। त इहा ॻाल्हि 14 अगस्त 2013 ते ख़तमु थी वेंदो। इहा ॻाल्हि आहे जेका 14 अगस्त या 23 मार्च जॾहिं को कॉन्स्टिट्यूशन लागू 14 अगस्त जी। त इहा ॻाल्हि जेका अनफॉर्चुनेटली असांजा नुमाइंदा, सिंध जा नुमाइंदा, नंढनि सूबनि जा नुमाइंदा इन खे फ्लैग न करे सघिया जॾहिं अमेंडमेंट डिस्कस पे थियूं। छाकाणि जॾहिं अमेंडमेंट डिस्कस पे थियो तॾहिं ते फुली रियलाइज़ड इट त हीउ जेको आहे सो ख़तमु थी रहियो आहे, त इन खे 40 खां वधाए 50 साल कयो वञे हा या 60 साल कयो वञे हा, उहो कोन कयो वियो। आया हाणे कोई कंदो, ऐं जेकॾहिं न कंदो त पोइ नई असेंबलीअ में नंढनि सूबनि खे एतिरी ताक़त हूंदी जो इहो इनखे करे सघनि। दिस इज़ वन इशू जंहिं ते तव्हां बि रोशनी विझो। ॿियो इशू आहे जंहिंजी असांखे तमामु घणी ख़ुशी थी जो हिननि 18th अमेंडमेंट में 2 प्रोविज़ो एड कया। हिकिड़ो प्रोविज़ो 27 आर्टिकल 27 में, जंहिंमें इहो चयो त जिते बि अंडर रिप्रेज़ेंटेटिव आहे कंहिं क्लास जी, उहा दूरि कई वेंदी। ऐं सिमिलरली हिननि जेको आहे सो 38 में जी जेका एड कई, जीअं तव्हां बयानु कयो, त इंश्योरेंस कयो वेंदो त शेयर ऑफ प्रोविंसेस जो लोकल बॉडी जेके गवर्नमेंट इंस्टीट्यूट आहिनि, बॉडीज़ आहिनि, खाता आहिनि, उन में इंश्योर कई वेंदी कोटा, सूबाई कोटा या जेका बि कोटा मुक़ररु थियल आहे। ऐं उन में जेका ॻाल्हि आहे त हिते लिखियलु, इहो बि लिखियलु आहे त मे बी रीड्रेस्ड, त इहे जेके इशू से रीड्रेस्ड कया वञनि इन सच अ मैनर एज मे बी डिटरमिन बाय द एक्ट ऑफ मजलिस शूरा। माना त इन खे अमल में आणण लाइ मजलिस शूरा जो एक्ट अचे। आयो एक्ट तव्हां जॾहिं चओ था त सर्विसिस वारे मामले में असांखे रिलीफ मिलियो, इहो रिलीफ किथे मिलियो? रिलीफ त कोन मिलियो, छाकाणि कागज़नि में मिलियो, आइन में मिलियो, पर कागज़नि आइन में मिलियो, तव्हांखे अमल में कोन मिलियो। त इहा कहिड़ो जेको इहो माना त नंढनि सूबनि खे कुझु कोन मिलियो। हीअ जेका अमेंडमेंट ते जेके अंडर रिप्रेज़ेंटेड सूबा हुया, स्पेशली बलोचिस्तान ऐं सिंध रूरल, छाकाणि जो आइटम मैटर फॉर द रिकॉर्ड सिंध अर्बन, NWFP पंजाब, दे आर ऑलमोस्ट ओवर रिप्रेज़ेंटेड। इवन साईं जेको GP आहे उहो ओवर रिप्रेज़ेंटेटिव। हा, त उन जेके ओवर रिप्रेज़ेंटेटिव, त इहे ॻाल्हि जेका आहे, इहे जेके ओवर रिप्रेज़ेंटेटिव खे ॿ ऐं को बि, ऐं मां नथो ॾिसां छाकाणि हे अमेंडमेंट पब्लिक थियूं न, त असांजे कंहिं बि सूबे, कंहिं बि इदारे, अगेन आई कम बैक टू अवर इंस्टीट्यूशन्स, त सिंध मेंबरनि जा असेंबलीअ में, नेशनल असेंबलीअ में, सेनेट में कॾहिं बि हिन ॻाल्हि खे उथारे कोन फ्लैग करे बाबा हे थिए थो, कोटा ख़तमु पियो थिए, छा पिया कयो, अञा ताईं कंहिं मेंबर कोटा ते असां कुझु असेंबली मेंबर्स जूं, पीपल्स पार्टी जे ॿियनि जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं त साईं फलाणे खाते में पूरी कोटा कोन्हे पूरी करियो, पर कॾहिं बि न थी। न मतिलबु उहा पूरी बि कोन थी, पर हे त कॉन्स्टिट्यूशन राइट हो न असांजो। इहो राइट असां असेंबलियुनि जे थ्रू वठी सघूं था न, ऐं हुकूमतनि थ्रू, पर उनखे कंहिं बि ॻाल्हि उनखे इशू कोन कयो। त इहो त थियो सर्विसिस जो मामिलो। पर जेका वरी अगेन आई विल कम बैक टू जेका तव्हां डेलीगेशन ऐं ओरिजिनल में जेका तव्हां ॻाल्हि कई त डिवोल्यूशन थी, प्रैक्टिकली कहिड़ी डिवोल्यूशन थी? प्रैक्टिकली डिवोल्यूशन जेका असां सर्विस जे मामले नंबर ऑफ डिवीजन्स फेडरल गवर्नमेंट में ओतिरो ई आहे जेतिरो बाय एंड लार्ज डिवोल्यूशन। छाकाणि अॼु तव्हांजो फेडरल गवर्नमेंट 42 डिवीजन्स कमु कनि थियूं पयूं, इन्हनि 8-10 वधाए बि छॾियूं, 37 मिनिस्ट्रीज़ कमु कनि थियूं पयूं। ऐं तव्हां जेका चओ था सो का डिवोल्यूशन ते, डिवोल्यूशन कहिड़े नमूने? तव्हां हिकिड़ो खातो ॾेई ॿिए हथ सां वापसि वरितो, खाता साईं वापसि वरितो, ही नवां ठाहियूं न, 8 नवां खाता थियो त वापसि वरितो न, पुराणा खाता वापसि। मिसाल तौरु जेको तालीम जो खातो हिकिड़ो वापसि वरितो, तइलीम जो जेको तव्हांजो खातो हुयो, सो हिननि तव्हां को वापसि वरितो इन नेम ऑफ तव्हांखे जेकॾहिं हिते मां ॿुधायां त टेक्निकल एजुकेशन। पर हाणे वरी मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त उनखे हाणे नालो हिननि
वापसि जेको आहे सो नालो ॾेई छॾियो आहे तइलीम खाते जो नालो. इट इज़ अगेन बैक. जेका रिसेंटली हिननि उन खाते खे रूल्स ऑफ बिज़नेस में एजुकेशन जो खातो कयो आहे, जंहिंजे करे तव्हां ॾिठो एग्रीकल्चर रिसर्च एज अ सेक्रेटरी एजुकेशन वञी टेक ओवर कयो HEC में एज अ पार्ट ऑफ द HEC में मौजूदु आहे. HEC सर हुअं बि कॉन्स्टिट्यूशन में हिननि हो त HEC रखंदासीं. ऐं इन खां पोइ जेका आहे सा हिननि हेल्थ में अमांखे बाय एंड लार्ज जेकर थियो, मिसाल तौरु सिंध में वॾे में वॾो हेल्थ खां असां इहो थियो त जिना पोस्ट ग्रेजुएट मिलियो सिंध खे सिंध एज़ अ होल त इन बेनिफिशियरी थिए, पर उहो गवर्नर तव्हांखो खसे वियो, इहो बि वञी कराचाइट्स जे हथ में बीठो, ऐं उहो जो हाणे तव्हांजे पार्लियामेंट में असेंबली पास कंदी, हिकिड़े इंतिज़ामी लिहाज़ खां उहो बि तव्हांजो खसिजी वियो. इंतिज़ामी आइनी ऐं कानूनी लिहाज़ खां मूंखे ॿुधायो, गवर्नर जेको फेडरल गवर्नमेंट जो नुमाइंदो आहे उनखे खाता ॾियणु हुजे, अंडर में शयूं ॾियणु, इहो कहिड़ो मंतक आहे? छा इहो कानून में गुंजाइश आहे? ॾिसो न, जेकॾहिं तव्हांजी सूबाई असेंबली पंहिंजो लॉ पास करे ॾिए थी हुनखे, जेके सूबाई असेंबली हुन को नथी कजे, हुनखे हिकिड़ा पावर्स आहिनि जेके सूबाई हुकूमत हुनखे तफ़वीज़ कनि थ्रू एक्ट ऑफ पार्लियामेंट. जेकॾहिं तव्हां सुभाणे हुनखे जिना यूनिवर्सिटी ठाहे ॾियो था त उहा जिना यूनिवर्सिटी थींदी, ऐं हीअ जेके बि की नेशनल इदारा आहिनि जंहिंमें ॿारनि जी अस्पताल बि आहे, दिल्लीनि वारी अस्पताल बि आहे, 4 हॉस्पिटल आहिनि ऐं 2 कॉलेज आहिनि, इहे जेकॾहिं तव्हां हुनखे ॾेई छॾियो था बाय एक्ट ऑफ पार्लियामेंट सिंध असेंबली पास करे, त गवर्नर खे छो न खणंदो गवर्नर? छो त तव्हां पंहिंजा हथ कानूनी मां आइनी ॻाल्हि पियो कयां, जॾहिं गवर्नर फेडरल गवर्नमेंट जो नुमाइंदो आहे, तव्हां पंहिंजा इख्तियार कीअं था ॾेई सघो गवर्नर खे? बाबा जॾहिं प्रेसिडेंट पंहिंजा इख्तियार ॾेई छॾिया न प्राइम मिनिस्टर खे, फेडरल गवर्नमेंट आहे, सूबाई हुकूमत जेकॾहिं कमु करणु नथी चाहे, सूबाई गवर्नमेंट जेकॾहिं पंहिंजा पावर का ॾिए थी थ्रू पार्लियामेंट, त पार्लियामेंट इज़ सुप्रीम, त उनखे तव्हां कीअं मना कंदो? कीअं ईअं ॾिसो न, हाणे ईअं त कोन थींदो जो सिंध असेंबली जा मेंबर उथनि जेके सो कार्ड असांजा नुमाइंदा आहिनि, असांजा चूंडियल सिंध जा नुमाइंदा आहिनि, उहे उथनि सुभाणे चवनि साईं असांजा फलाणा खाता पंजाब जे हवाले आहिनि, छाकाणि असां कमु सही कोन था करे सघूं, असांखे CM साहिबु शहबाज़ शरीफ़ साहिब जे हवाले आहिनि, छाकाणि त चङो कमु करे थो. ईअं त कोन थींदो न साईं? ॾिसो उहो भले न थिए. ॾिसो न, हाणे पंजाब में गवर्नर इज़ क्राइंग, हुनखे नथो कमु करणु चीफ मिनिस्टर, हुनखे नथो कमु करणु, बिल्कुलु ठीकु. माना ताक़त कंहिं वटि थी? चीफ मिनिस्टर वटि थी. वीकनेस किथे थी? चीफ मिनिस्टर वटि थी. गवर्नर वटि ताक़त कोन्हे, ताक़त चीफ मिनिस्टर में. जेकर तव्हां पंहिंजी टोपी कंहिंजे हथ में ॾींदव, पोइ चओ त मुंहिंजी टोपी केरे छॾी तूं, बाबा तूं टोपी पाती ई कोन्हे, तूं टोपी पंहिंजी ॾेई छॾी, त पोइ कहिड़ी टोपी तुंहिंजी बची? त ॻाल्हि इहा ई आहे त जेकॾहिं तव्हां मुसीबत इहा आहे त तव्हां हर शइ पार्लियामेंट में पास करे था गवर्नर हथ में ॾियो, किथे आहिनि तव्हांजो सिंध जा मेंबर जेके सिंध कनि था? छो न था उहे रियलाइज़ कनि? माज़रत सां हथ ॿधी अर्ज़ु आहे, सिंध जा मेंबरनि खे इन शइ जी ख़बर आहे या न आहे, मूंखे ख़बर न आहे. असांजो या मीडिया जो या सिविल सोसाइटी कमु आहे, लॉ मेकिंग असांजो कमु कोन्हे. असांजो कमु आहे एज़ अ सिंसियर सूबे जा हिकिड़ा सिंसियर सिटीज़न थी करे असां हिकिड़ी ॻाल्हि पेश कयूं, मे बी रॉन्ग, हुनखे चवनि त तव्हां ग़लति था ॻाल्हि कयो, पर जेका सही ॻाल्हि आहे पोइवारी त कनि न, पंहिंजनि टपड़नि जी पोइवारी त कनि न. कीअं तव्हां हिकिड़ी शइ वठी करे जेका सॼे सूबे जे इस्तेमाल जी जेका तव्हां वॾी जदोजहद खां पोइ हिकिड़ो इदारो तव्हां हथु कयो आहे, उहो तव्हां इदारो हिकिड़े तहत था करे छॾियो. मां MP आहियां, मूंखे 2-3 करोड़ डेवलपमेंट फंड जा मुंहिंजे सवाबदीद ते आहिनि, मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे? ठीकु आहे, पोइ जंहिं तोखे चूंडिया पोइ उन्हनि उहे भले पाण भोगनि, चूंडनि भले, चूंडनि 2 करोड़ 3 करोड़ मिलंदा, पोइ माण्हुनि खे कुझु कोन मिलंदो, न रोड दुरुस्त, मतिलबु ॻाल्हि न अस्पतालूं दुरुस्त, न तालीम आहे. मीडिया या सिविल सोसाइटी आहे, ठीकु त कोन कयो, ठीकु त उन्हनि वटि आहे, ठेकेदार त उहे आहे न, कॉन्स्टिट्यूशन उहे आहे न. तो तव्हांखे चइबो तव्हांखे क्या, तव्हांजो त वटे ते नालो ई कोन्हे. हाणे बि ईअं चवनि था न त तव्हां नेशनलिस्ट कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो पिया, तव्हां त यूनियन काउंसिल सीट कोन था खणी सघो पिया. जिन खई आहे यूनियन काउंसिल जूं MP जूं सीटूं, असां उन्हनि जी ॻाल्हि कयूं पिया, हू त नथा खणी सघनि, ठीकु थियो. जिन खई आहे, तव्हां कहिड़ा बूटो ॿारियो आहे साईं? असां त सवाल इहो था पुछूं पिया, असांजो हक़ आहे, मीडिया जो सवाल पुछणु हक़ आहे. मां चयो त कल्ह तव्हां जवाबु उनखे जवाबु त बढ़ायो न. मां त हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो पियो, जेके तव्हां मूंसां एग्री कयो था, तव्हांजी महिरबानी, नथा एग्री कयो त बि तव्हां जीअं चाहियो तीअं. ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी फैक्ट्स आहिनि, जेके फैक्ट्स तव्हांजे अॼु मूं साम्हूं रखियूं आहिनि, उन मुताबिक़ फेल्यूअर जेको आहे सो गवर्नेंस जो फेल्यूअर आहे, ऐं फेल्यूअर बाय एंड लार्ज प्रोविंसिस साइड ते आहे. फेडरल गवर्नमेंट विल ऑलवेज बी शाय, छाकाणि इट इज़ डोमिनेटेड बाय अ प्रोविंस जेको तव्हांखे कॾहिं बि ऑटोनॉमी न ॾींदो. साईं हाणे फाइनल जेकॾहिं तव्हांखे कंक्लूड कयो, हाउ टू मूव अहेड इन लास्ट 3 months, 3 महीना बचिया आहिनि असां वटि, हीउ कुझु बहितर हिन में 3 महीने में थी सघे थो? ॿी हुकूमत हले छा ईंदी छा न ईंदो असांखे का ख़बर न आहे. इन 3 महीननि में तव्हां छा सम्झो मैक्सिमम छा थो करे सघे? मैक्सिमम इनेक्टमेंट थिए, सिंध गवर्नमेंट बि इनेक्टमेंट करे, पंहिंजा हक़ वठण जी करे, फेडरल गवर्नमेंट इनेक्टमेंट करे ॾिए, असांखे ॾिए पंहिंजा हक़, कोटा वारे सिस्टम खे एक्सटेंड कयो वञे, छाकाणि जेके कोटा जा मुहरकात आहे अञा ताईं क़ाइमु आहिनि, अंडर डेवलपमेंट अञा ताईं आहे, माण्हू असांजो कॉम्पीट कोन थो करे सघे, कोटा जे सिस्टम खे एक्सटेंड कयो वञे, नंबर 1. नंबर 2, इनेक्टमेंट जेका थियणी आहे टू प्रिज़र्व द राइट्स ऑफ द डिप्राइव्ड पीपल,
उहा जेका इंक्रीमेंट कई वञे, इहे त ॿ कम त सर्विसिस 14 अगस्त नई 14 अगस्त उम्मीद आहे त मई में जेकॾहिं चूंडूं थियनि थियूं त हुननि खां नई जेका हुकूमत ईंदी हुन वटि 2 महीनो हूंदो त हीअ जेको आइनी तरमीम करणी पवंदी ही सर्विसिस वारी जेका 14 अगस्त 2013 ते ख़तम बि थिए, बस ख़तम। कोटा सिस्टम पाकिस्तान में ख़तम थी वेंदो। ठीक आहे, पोइ देन लेट अस बी प्रिपेयर्ड फॉर द कॉम्पिटिशन। ख़तम। पोइ जेके कोटा ते सर्वाइव कंदासीं पंहिंजो कॉम्पिटिशन लाइ तयारी कर। कुरेश साहब वॾी महिरबानी। ही इशू त तमामु वॾो आहे, पाण हिते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं, कंदा रहंदासीं जीअं जीअं इशू साम्हूं ईंदा। नाज़रीन, असां सां गॾु मौजूदु हुआ फज़लुल्लाह कुरैशी साहब। अरिड़हीं तरमीम खां पोइ छा थियो छा न थियो, असां कोशिशि कईसीं त नंढड़ी बैठक में असां इन्हनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कयूं। असांजो मीडिया जो मक़सदु इन्हनि इशूज़ खे हाईलाइट करणु हूंदो आहे, रिज़ॉल्व करणु असेंबली जो कमु आहे। चूंडियल नुमाइंदा आहिनि, जीअं बि आहिनि, कमज़ोर आहिनि न आहिनि, सगारा आहिनि, CM साहब के इख़्तियार आहिनि न आहिनि, जीअं बि आहे इहा उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे त इन्हनि मामलनि खे पोस्ट अरिड़हीं तरमीम ते वेहनि, कमेटियूं बि ठाहियूं वयूं हुयूं ऐं ॾिसनि त असां छा हासिलु कयो ऐं छा विञायो, ऐं उन्हनि जी हिकु रिपोर्ट या उन्हनि जो जेको नतीजो आहे उहो जेकॾहिं आवाम आॾो ऐं इवन सिंध असेंबली में पेश कनि त ख़बर पवे त अरिड़हीं तरमीम खां पोइ तव्हां छा हासिलु कयो आहे ऐं छा विञायो आहे। इजाज़त ॾियो, अला भाई।